माज़ीअ बाबति ॼाणण ऐं सम्झण खे तारीख़ जो अभ्यास चइबो आहे। तारीख़ असांखे माज़ीअ में रहंदड़ इंसाननि, उन्हनि जे माॻनि मकाननि ऐं गुज़िरियल वाक़िअनि जी कहाणी ॿुधाए थी। हीअ बदिलजंदड़ इंसानी सक़ाफ़त, मज़हबी अक़ीदनि ऐं तख़लीक़ी ख़्यालनि जी कहाणी पिणु आहे। तारीख़ सभिनी कहाणियुनि खां वधीक दिलचस्प, भरपूर ऐं असराइती कहाणी आहे, छाकाणि त इहा सभिनी इंसाननि जे समूरनि इलाइक़नि जी ऐं सभिनी दौरनि जी कहाणी आहे। कंहिं बि समाज लाइ तारीख़ जी ॼाण अहम ऐं ज़रूरी आहे। इन ज़रिए असां हाल खे सम्झी मुस्तक़बिल लाइ तयारी करे सघूं था। हाल में जेकी कुझु थी रहियो आहे या जेकी मुस्तक़बिल में थींदो, उन जो दारो मदार माज़ीअ में थियल वाक़िअनि ऐं ॻाल्हियुनि ते आहे। तारीख़ असांखे ॿुधाए थी त माज़ीअ में जेकी कुझु थियो, इहो छो थियो। माण्हू चाहिनि था जेके वाक़िआ अॻु थिया इन्हनि खे वरी रोनमा थियण ॾियूं, छाकाणि त इन्हनि वाक़िअनि जा नतीजा ॾाढा ख़ुशगवार ऐं सुठा निकिता। या वरी उन्हनि वाक़िअनि खे न वरजाइजे, छो त उन्हनि जा नतीजा उघरा ऐं सुठा न निकिता। माज़ीअ बाबति ॼाण रखण खां सवाइ असां अॼु जे मसइलनि ऐं मुश्किलातुनि जो हल कढी न सघंदासीं। पंहिंजे मुल्क जी तारीख़ पढ़ण सां असांखे पंहिंजे क़ौम जे माज़ी याने तारीख़ बाबति मालूमात ऐं सम्झ हासिलु थींदी। ईअं चइजे त असांखे पंहिंजी सही सुञाणप मिलंदी ऐं असां पंहिंजे मुल्की तारीख़ ते बजा तौरु फ़ख़्रु महसूसु कंदासीं। इन ज़रिए हुब्बुल वतनी जे जज़्बे खे हथी मिलंदी। असां शहरी मामलनि में भरपूर हिसो वठंदासीं, जंहिं लाइ असांजी जोगी हिमत अफ़ज़ाई थींदी। इन मां इहो पिणु मालूम थींदो त असांखे पंहिंजो ऐं पंहिंजे क़ौम जो ऊनो आहे ऐं असां उन जे भलाई ऐं बहितरी लाइ कमु करे सघूं था। माज़ीअ में माण्हुनि जेके अवामी भलाईअ जा कमु कया, तारीख़ उन्हनि बाबति असांजी मालूमात में वाधारो आणे थी ऐं ॿुधाए थी त इहो निहायत ज़रूरी आहे त असां बि उन्हनि वांगुरु सुठा कम करे पंहिंजे मुल्क खे रहण लाइ बहितर माॻ या हंधि बणायूं। तारीख़ जी ॼाण असांजे फ़िक्र ऐं फ़हम खे वसी ऐं शाहूकार बणाए थी ऐं इहो पिणु सेखारे थी त आम मामलनि में असांखे ॿियनि सां इज़त, एतिराम ऐं मुनसिफ़ाणो वर्ताव करणु घुरिजे। समाज लाइ तारीख़ तॾहिं ई कारगर साबित थींदी आहे जॾहिं हर मुमकिन हद ताईं सही ऐं दुरुस्त हुजे, सबूतनि, शाहिदनि, हक़ीक़तुनि ऐं अक़ुल ते मुश्तमिल हुजे, उन में कूड़ या मसलत खां कमु वरितल न हुजे। असां तारीख़ जो अभ्यास ॿिनि मुख्य ज़रियनि सां कयूं था। पहिरियों आहे बुनियादी ज़रियो, जंहिं में आर्काइव्स जा दस्तावेज़, डायरियूं, क़दीम आसारनि जा माॻ मकान वग़ैरह शामिल आहिनि। जॾहिं त ॿियो ज़रियो आहे सानवी ज़रियो, जंहिं में तारीख़ी ज़माननि बाबति पहिरियां खां लिखियल किताबनि ते ॿीहर तहक़ीक़ करे नवां नतीजा हासिलु कया वञनि था। जॾहिं बि तारीख़दान माज़ीअ जो अभ्यास कनि था, तॾहिं इहो तरीक़ो अख़्तियार कनि था। सभ खां परियां कंहिं बि मौज़ूअ ते ॼाण जे खोट जी निशानदही करणु, उन खां पोइ खुटल ॼाण या मालूमात खे हासिलु करण लाइ तहक़ीक़ करणु ऐं उन खां पोइ बुनियादी ऐं सानवी ज़रियनि जो अभ्यास करणु। अभ्यास करण खां पोइ हासिलु कयल नई मालूमात जे बुनियाद ते नवां किताब लिखणु ऐं ॻाल्हि ॿोल ऐं बहस मुबाहिसे वसीले मालूमात जी ॿी कंहिं खोट जी ॻोल्हा करणु। ॻाल्हि ॿोल ऐं बहस मुबाहिसे वसीले मालूमात जी ॿी कंहिं खोट जी ॻोल्हा करणु।